खबरनि अपडेट जो सिलसिलो जारी है। खबर शामिल की पिया ठटो खां पालके मीरपुर साकरो में पानी की खोट खिलाफ आबादगारनि जो बुआरा शहर में एहतजाजी मुजाहिरो। पानी नाहे शो भला करबला करबला जा नारा। हबीबुल्लाह पल्ली जो अजीज जुमरो अली मोहम्मद हालानी बेन एहतजाज करते बुधायो त तालका मीरपुर साकरो में पानी की खोट शिद्दत अख्तियार करे वही है। पूरी साहिली पट्टीअ में पानी की खोट करे करोड़ रुपयनि जो नुक़सान रसियो है। उन्होंने वधीक बुधायो त ही वक्त सारियाले बेजारो पोखण जो है जेको असा वक्त सिर पोखे न सघिया आहियूं। उन्हनि जो चवणो त गुज़िरियल 5 सालनि खां उहे इंजीनियर वेठल आहिनि जॾहिं खां आयो आहे असांखे करोड़ रुपयनि जो नुक़सान रसियो आहे। असां सां कूड़ा वाइदा करे पानी नथो ॾे जंहिंजे करे ज़मीनूं बंजर थी वियूं आहिनि। उन्हनि वस वारनि ऐं डिवीज़न हैदराबाद जे इरिगेशन सां लाॻापियल अख़्तियारनि खां घुर कंदे मुतालिबो कयो त इन इंजीनियर के फौरन हटाए सब डिवीजन मीरपुर साकरो के समूरन शाखन के पानी दिनो वञे। रिपोर्ट कर रहा है मोहम्मद अशरफ खास के लिए बेरोची बे न्यूज़ ठट्टो।